रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बी ज़िदनी इल्मा। मां आहियां तव्हां सां गॾु यास्मीन रिज़वान, लेक्चरर इन केमिस्ट्री, तव्हांजे पंहिंजे ऑफिशियल चैनल शबाना नवाज़ ऑफिशियल ते। जीअं त असां जेको आहे पंहिंजा 6 क्लास ताईं तक़रीबन जेके लेक्चर्स आहिनि कंप्लीट करे चुका आहियूं। ओके, ऐं हाणे असांजो क्लास 7 स्टार्ट थी वियो आहे। उन जो 4th लेक्चर थींदो इहो, ऐं उन में जेको आहे असांजो चैप्टर आहे चैप्टर नंबर 6 आहे, जंहिंजो नेम आहे या टाइटल आहे स्ट्रक्चर ऑफ एन एटम। जेकॾहिं असां क्लास 6 ते अची वञूं त उन्हनि में बि असांजो हिकिड़ो जेको चैप्टर उहो एटम्स, मालिक्यूल्स एंड मिक्सचर तक़रीबन उहो, ऐं हीअ जेको स्ट्रक्चर ऑफ एटम्स उहो हिक ॿिए सां रिलेटेड आहे। ऐं इहो लेक्चर असांजो ॿई लेक्चर्स जेके बिलोंग था करनि केमिस्ट्री सां, ठीकु आहे। उन जे हाणे स्ट्रक्चर ऑफ एन एटम ते सिंपली अची वञूं त स्ट्रक्चर ऑफ एन एटम जो जेको क्वेश्चन नंबर 1 आहे उहो आहे न्यूट्रॉन्स एंड प्रोटॉन्स आर प्रेजेंट इन न्यूक्लियस। ओके, पहिरीं त असां जेको आहे स्ट्रक्चर ऑफ एन एटम ते अचूं त स्ट्रक्चर ऑफ एटम खे ॾिसंदासीं। को बि असां कंहिं बि एलिमेंट जो जेकॾहिं एटम खणंदासीं, सिंपली असां जेकॾहिं हाइड्रोजन एटम खणूं त उहो सिंपलेस्ट हिकिड़ो एटम आहे जंहिंमें हिकिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो आहे ऐं हिकिड़ो प्रोटॉन हूंदो आहे, ठीकु आहे। असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त असांजा इलेक्ट्रॉन्स जेके हूंदा आहिनि उहे प्रेज़ेंट हूंदा आहिनि शेल्स में, ऐं असांजा प्रोटॉन एंड न्यूट्रॉन्स जेके प्रेज़ेंट हूंदा आहिनि उहो न्यूक्लियस में प्रेज़ेंट हूंदा आहिनि। ओके, त न्यूट्रॉन्स एंड प्रोटॉन्स आर प्रेज़ेंट इन न्यूक्लियस। एटमिक स्ट्रक्चर में जेका असांजा न्यूट्रॉन्स एंड प्रोटॉन्स आहिनि उहे छा में प्रेज़ेंट हूंदा आहिनि? न्यूक्लियस में प्रेज़ेंट हूंदा आहिनि। उन खां पोइ क्वेश्चन आहे हाउ मेनी टाइम्स प्रोटॉन्स आर हेवियर देन इलेक्ट्रॉन। प्रोटॉन्स जेके आहिनि केतिरो टाइम्स हेवियर आहिनि इलेक्ट्रॉन्स खां? इट इज़ 1836 टाइम हेवियर देन इलेक्ट्रॉन। देन अची था वञूं न्यूट्रॉन्स एंड प्रोटॉन आर कलेक्टिवली नोन एज न्यूक्लियन्स। छो? छाकाणि त न्यूट्रॉन एंड प्रोटॉन बोथ आर प्रेजेंट इन न्यूक्लियस। देन आहे वेयर इलेक्ट्रॉन्स आर अरेंज्ड इन सेल। इलेक्ट्रॉन्स आर अरेंज इन शेल्स, ठीकु आहे। वट आर द शेल्स जिते असांजा इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि रिवॉल्व करनि, दीज आर द शेल्स। ओके, उन खां पोइ आहे विच सब एटॉमिक पार्टिकल्स रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस। ऑफ कोर्स शेल्स में कहिड़ा असांजा जेके आहिनि पार्टिकल्स मौजूदु आहिनि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन मां। इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि उहे असांजे शेल्स में प्रेज़ेंट हूंदा आहिनि, रिवॉल्व कंदा आहिनि, ठीकु आहे। देन आहे द स्पेसिफिक नंबर ऑफ प्रोटॉन प्रेज़ेंट इन द न्यूक्लियस ऑफ एवरी एटम इज़ कॉल्ड एटॉमिक नंबर। हाणे ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो आहे एटॉमिक नंबर, ॿियो आहे एटॉमिक मेस, ठीकु आहे। नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेज़ेंट इन द न्यूक्लियस ऑफ एवरी एटम। हर एटम में जेको नंबर ऑफ प्रोटॉन प्रेज़ेंट हूंदो आहे न्यूक्लियस में, उनखे असां एटॉमिक नंबर चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे एटॉमिक नंबर इज़ रिप्रेज़ेंटेड बाय विच सिंबल। ऑफ कोर्स माने चऊं त टे दर्जे खां असां पढ़ंदा आया आहियूं। एटॉमिक नंबर जी जेका सिंबल आहे जंहिंखे असां डेनोट था कयूं छा सां? ज़ेड सां, कैपिटल ज़ेड सां। देन आहे द सम ऑफ प्रोटॉन एंड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ एटम इज़ कॉल्ड मास नंबर। जीअं असां चयोसीं त नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेज़ेंट इन एन एटम इज़ कॉल्ड एटॉमिक नंबर, अहिड़ी तरीक़े सां द सम ऑफ प्रोटॉन एंड न्यूट्रॉन प्रेज़ेंट इन द न्यूक्लियस ऑफ एटम इज़ कॉल्ड मास नंबर या एटॉमिक मास थींदो, ठीकु आहे। ओके, देन आहे मास नंबर इज़ रिप्रेज़ेंटेड बाय ए। जीअं असांजो एटॉमिक नंबर जेको आहे रिप्रेज़ेंट ज़ेड सां थो थिए कैपिटल, अहिड़े ई तरीक़े सां असांजो मास नंबर जेको आहे उहो रिप्रेज़ेंटेड थिए थो ए कैपिटल सां। वट इज़ एटॉमिक नंबर ऑफ कार्बन एटम। कार्बन एटम जो जेको एटॉमिक नंबर आहे 6 आहे ऐं एटॉमिक मास छा आहे उनजो 12 आहे। देन आहे हाउ मेनी प्रोटॉन्स डज़ कार्बन एटम हैव। ओके, मथे पढ़ी आयासीं त नंबर एटॉमिक नंबर छा आहे? द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेज़ेंट इन न्यूक्लियस। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं कार्बन जो एटॉमिक नंबर 6 आहे त असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त उन में जेके न्यूक्लियस में प्रोटॉन्स प्रेज़ेंट हूंदा उहे बि केतिरा हूंदा? 6 हूंदा। हाउ मेनी न्यूट्रॉन्स डज़ कार्बन एटम हैव। कार्बन एटम हैव 6 न्यूट्रॉन्स प्रेज़ेंट इन न्यूक्लियस। ओके, देन आहे व्हाट इज़ द मास नंबर ऑफ कार्बन एटम। कार्बन एटम जो मथे पढ़ी आयासीं त कार्बन एटम जो जेको एटॉमिक नंबर छा आहे 6 आहे ऐं एटॉमिक मास हुनजो छा आहे 1 to 12।
हाणे असां अची था वञूं क्वेश्चन नंबर 171 ते। हू इज़ द फादर ऑफ मॉडर्न पीरियडिक टेबल? डिमिट्री मेंडलीव इज़ द फादर ऑफ मॉडर्न पीरियडिक टेबल 1869। ओके, उन खां पोइ आहे डिमिट्री मेंडलीव वाज बेसिकली केरु हुओ? रशियन हुओ। हाउ मेनी ग्रुप्स आर देयर इन पीरियडिक टेबल? 18 ग्रुप्स आर देयर इन पीरियडिक टेबल। सिंपली मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त व्हाट इज़ पीरियडिक टेबल? पीरियडिक टेबल is actually the arrangement of element in a table is called periodic table on the basis of their physical as well as chemical properties is called periodic table. उन खां पोइ the elements in a group have the same number of, इन जो आंसर आहे इलेक्ट्रॉन्स। कंहिं बि ग्रुप में छा हूंदो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन छा हूंदो? सेम हूंदो। अच्छा, ग्रुप्स ऐं पीरियड ते अची वञूं त वर्टिकल रोज़ जेके प्रेजेंट हूंदियूं आहिनि असांजूं पीरियडिक टेबल में उनखे असां ग्रुप चवंदा आहियूं, ऐं जेके हॉरिजेंटल रोज़ में जेके एलिमेंट प्रेजेंट आहिनि उन्हनि खे असां पीरियड चवंदासीं। उन खां पोइ आहे हाउ मेनी टोटल एलिमेंट्स आर देयर इन पीरियडिक टेबल? पीरियडिक टेबल में टोटल एलिमेंट्स केतिरा आहिनि? 118 एलिमेंट्स। ओके, देन आहे हाउ मेनी मेटल्स आर देयर इन पीरियडिक टेबल? हाणे पीरियडिक टेबल में 3 टाइप्स ऑफ एलिमेंट्स आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि मेटल्स, ॿिया हूंदा आहिनि नॉन मेटल्स, ऐं टिया हूंदा आहिनि मेटेलॉइड्स। ठीकु आहे, त उन्हनि मां चए थो त हाउ मेनी मेटल्स आर देयर इन अ पीरियडिक टेबल? देयर आर 95 मेटल्स प्रेजेंट इन अ पीरियडिक टेबल। उन खां पोइ आहे हाउ मेनी नॉन मेटल्स आर देयर इन पीरियडिक टेबल? देयर आर 17 नॉन मेटल्स प्रेजेंट इन अ पीरियडिक टेबल। उन खां पोइ आहे हाउ मेनी मेटेलॉइड्स आर देयर इन पीरियडिक टेबल? देयर आर 6 मेटेलॉइड्स। अच्छा, मेटल ऐं नॉन मेटल जीअं त असां क्लास 7 में थोरी घणी ब्रीफिंग ॾिनी हुईसीं। बाक़ी मेटेलॉइड्स छा हूंदा आहिनि? उहे हूंदा आहिनि जंहिंजूं प्रॉपर्टीज़ जेके हूंदियूं आहिनि उहे माने ॿिन्हिनि जे टाइप जूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि। मेटल्स जहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि ऐं नॉन मेटल्स जहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि। कुझु मेटल्स जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कुझु नॉन मेटल्स जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। तंहिं करे असां उन्हनि खे छा चवंदा आहियूं? मेटेलॉइड्स। ठीकु आहे, उन खां पोइ आहे द नंबर शोन अबोव द सिंबल ऑफ एलिमेंट इज़ कॉल्ड एटॉमिक नंबर। माने कंहिं बि एलिमेंट जे मथां जेका सिंबल शो थी वञे थी या जेको नंबर शो थो थी वञे उनखे असां छा चवंदासीं? एटॉमिक नंबर चवंदासीं। न द नंबर शो बिलो द सिंबल ऑफ द एलिमेंट इन इज़ कॉल्ड मास नंबर। अच्छा, कंहिं बि सिंबल जे हेठां जेको नंबर शो थियल हूंदो उनखे असां मास नंबर चवंदासीं। उन खां पोइ आहे पावर ऑफ combining of an atom with other atom to form molecule or compound is called valency। अच्छा, वैलेंसी छा आहे? सिंपली असां इहो बि पढ़ी आया आहियूं त वैलेंस इलेक्ट्रॉन प्रेजेंट इन एन एटम, उनखे बि असां वैलेंसी चवंदा आहियूं। ॿियो असां छा चवंदा आहियूं? वैलेंस इलेक्ट्रॉन्स जेतिरा बि कंहिं एलिमेंट में या कंहिं बि एटम में प्रेजेंट हूंदा आहिनि उहो एटम उहो एलिमेंट तक़रीबन ओतिरा ई असांजा छा बॉन्ड ठाहींदो आहे। जीअं कार्बन ते अची वञूं त कार्बन जो एटॉमिक नंबर छा आहे? 6 आहे। 2 इलेक्ट्रॉन उन जा हूंदा आहिनि उन जे पहिरें शेल में ऐं 4 इलेक्ट्रॉन उन जे आउटर मोस्ट में हूंदा आहिनि। तंहिं करे हू 4 बॉन्ड ठाहींदो आहे, उन जी वैलेंसी बि छा आहे? 4 आहे। देन आहे द टेंडेंसी टू gain or loss an electron is also called valency। माने गेन या लॉस करण इलेक्ट्रॉन जे टेंडेंसी खे असां छा था चऊं? वैलेंसी था चऊं। द फर्स्ट ऑर्बिट विच इज़ क्लोजेस्ट टू न्यूक्लियस इज़ कॉल्ड के शेल। अच्छा, शेल्स जेके असां मथे पढ़ी आयासीं त जंहिंमें असांजा इलेक्ट्रॉन्स मौजूदु आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? KLMN। पर जेको न्यूक्लियस जे जेको क्लोज आहे उहो के शेल आहे। उन खां पोइ सेकेंड शेल जो नेम आहे असांजो the second orbit around nucleus is called L shell। उन खां पोइ आहे the third orbit around the nucleus is called M shell। ओके, और असां शेल खे ॿियो छा था चऊं? ऑर्बिट बि चवंदा आहियूं। अच्छा, ऐं ॿियो हूंदा आहिनि सब शेल्स जंहिंखे असां ऑर्बिटल्स चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे एटम्स ऑफ द सेम एलिमेंट विच हैव द सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट मास आर कॉल्ड आइसोटोप्स। व्हाट आर द आइसोटोप्स? आइसोटोप्स आर द एलिमेंट्स हैविंग द सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास आर कॉल्ड आइसोटोप्स। जीअं असां हाइड्रोजन जा आइसोटोप्स पढ़िया आहिनि, प्रोटियम, ड्यूट्रियम ऐं ट्राइट्रियम। दीज आर द आइसोटोप्स इन विच एटॉमिक नंबर सेम हूंदो आहे पर मास नंबर उन जो छा हूंदो आहे? डिफरेंट हूंदो आहे। उन खां पोइ था अची वञूं आइसोटोप्स आर रिप्रेजेंटेड बाय द सिंबल एक्स। जीअं असां मथे एटॉमिक नंबर जी सिंबल ॿुधाईसीं त Z सां पिया शो कयूं, एटॉमिक मास खे जेको आहे A सां पिया शो कयूं, त अहिड़े तरीक़े सां आइसोटोप्स खे असां रिप्रेजेंट छा सां था कयूं? एक्स सां था कयूं। उन खां पोइ
आहे हाउ मेनी आइसोटॉप्स डज़ हाइड्रोजन हैव. हाइड्रोजन हैव 3 आइसोटॉप्स. कहिड़ा कहिड़ा? प्रोटियम, ड्यूटेरियम एंड ट्राइटियम. देन आहे एटम दैट कैरीज नेट इलेक्ट्रिक ड्यू टू लॉस आर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड आयन. हाणे आयन कीअं ठहंदा आहिनि? जॾहिं असांजो को बि एटम जेको आहे या त इलेक्ट्रॉन लॉस करे या त इलेक्ट्रॉन छा करे? गेन करे. इज़ कॉल्ड आयन्स. ठीकु आहे. एटम्स विच लूज इलेक्ट्रॉन विल बिकम पॉजिटिवली चार्ज आहिनि एंड आर कॉल्ड केटाइन्स. ठीकु आहे. एटम जेको असांजो इलेक्ट्रॉन लूज़ कंदो जंहिं ते पॉजिटिव चार्ज ईंदी आहे उन्हनि आयन्स खे असां केटाइन्स चवंदा आहियूं. एटम्स विच गेन इलेक्ट्रॉन, जेके एटम्स इलेक्ट्रॉन गेन कंदा आहिनि दे आल्सो बिकम चेंज इन टू आयन एंड उहे आयन्स असांजा कहिड़ा हूंदा आहिनि? नेगेटिवली चार्ज हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां चवंदा आहियूं एनाइन्स चवंदा आहियूं. ओके, जीअं असांजो क्लोरीन एग्जाम्पल आहे एनाइन जो. क्लोराइड आयन्स, उनजा जेको क्लोराइड आयन्स ठहनि था नेगेटिव आयन, छो? छाकाणि क्लोरीन में एबिलिटी हूंदी आहे टू अट्रैक्ट द शेयर पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीकु आहे. माने उहो इलेक्ट्रॉन्स पाण ॾे गेन कंदो, तॾहिं उहो एनाइन ठाहींदो. ऐं जेकॾहिं असां सोडियम ते अची वञूं त सोडियम में छा हूंदी आहे? इलेक्ट्रोपॉजिटिव एलिमेंट आहे, उहो इलेक्ट्रॉन लूज़ कंदो आहे ऐं उहो केटाइन ठाहींदो आहे. ठीकु आहे. उन खां पोइ वॉट इज़ फॉर्म्ड व्हेन 2 और मोर एटम जॉइन टुगेदर केमिकली. अच्छा, केमिकली 2 या ॿिनि खां वधीक एटम पाण में जेकॾहिं मिलनि था त उहे छा था ठाहिनि? मॉलिक्यूल्स था ठाहिनि. उन खां पोइ अ मॉलिक्यूल दैट कंटेन एटम ऑफ एटलीस्ट 2 डिफरेंट एलिमेंट. हाणे मॉलिक्यूल जेको ठहे थो डिफरेंट एलिमेंट्स जे थ्रू, उनखे असां छा था चऊं? कंपाउंड. ओके, देन आहे वाटर, कार्बन डाइऑक्साइड एंड मीथेन आर एग्जाम्पल ऑफ, दीज आर द एग्जाम्पल ऑफ compounds. Water, carbon dioxide and methane are example of compounds. Okay, which compound is composed of 2 atom of hydrogen and 1 atom of oxygen. असां इहो क्लास 6 में भी पढ़ी आया हूँ त 2 एटम हाइड्रोजन जा ऐं 1 ऑक्सीजन जो पाण में कंबाइन थी करे छा ठाहींदा आहिनि? वाटर मॉलिक्यूल. एंड द मॉलिक्यूलर फॉर्मूला फॉर वाटर इज H2O. देन कम टू चैप्टर नंबर 7 ऑफ क्लास 7 फिजिकल एंड केमिकल चेंजेस. ठीकु आहे. फिजिकल एंड केमिकल चेंजेस जेको आहे, फिजिकल एंड केमिकल चेंजेस. फिजिकल एंड केमिकल चेंजेस ते जेकॾहिं अची वञूं त फिजिकल जेका हूंदी आहे उहा फिजिकल अपीयरेंस जी का चऊं असां कंहिं बि असांजे केमिकल जी माने स्मेल थी वई. ठीकु आहे. उन जी कलर थी वियो, इहो छा आहे? फिजिकल अपीयरेंस आहे. ऐं केमिकल चेंज जेका हूंदी आहे, केमिकल रिएक्शन खे असां केमिकल चेंज चवंदा आहियूं. ऐं केमिकल रिएक्शन डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉन्स. मीन या त इलेक्ट्रॉन गेन कंदो या त इलेक्ट्रॉन लूज़ कंदो, पोइ बॉन्डिंग ठहंदी. ठीकु आहे. उन में क्वेश्चन आहे हाउ मेनी टाइप्स ऑफ चेंज इन मटीरियल आर देयर आर 2 टाइप्स ऑफ चेंज इन मटीरियल. ठीकु आहे. हिकिड़ी फिजिकल हूंदी आहे, ॿी केमिकल हूंदी आहे. उन खां पोइ आहे चेंज इन physical appearance or state of a substance is called physical change. चेंज जेका असांखे पंहिंजे नेक्ड आई सां जेका ज़ाहिर थी सघे उनखे असां छा चवंदा आहियूं? फिजिकल चेंज चवंदा आहियूं. उन खां पोइ अ चेंज इन केमिकल कंपोजिशन ऑफ अ सब्सटेंस. कंहिं बि सब्सटेंस जी जेका केमिकल कंपोजिशन चेंज थिए थी थ्रू केमिकल रिएक्शंस, दिस इज़ कॉल्ड केमिकल चेंज. उन खां पोइ आहे केमिकल फर्टिलाइज़र्स, वनस्पति घी एंड प्लास्टिक्स आर प्रोडक्ट्स ऑफ केमिकल चेंजिस. इहा छा जी माने आहे? प्रोडक्ट्स केमिकल चेंजिस जी प्रोडक्ट आहे. ठीकु आहे. माने इन्हनि में केमिकल चेंज थींदी तॾहिं असांखे प्रोडक्ट्स मिलंदियूं. ठीकु आहे. अच्छा, केमिकल रिएक्शन ते सिंपली अची वञूं त केमिकल रिएक्शन जेको आहे 2 पार्ट्स ते डिपेंड कंदो आहे. हिकिड़ा हूंदा आहिनि रिएक्टेंट्स, ॿिया हूंदा आहिनि प्रोडक्ट्स. रिएक्टेंट पाण में रिएक्ट कंदा आहिनि तॾहिं असांखे प्रोडक्ट मिलंदी आहे. ठीकु आहे. उन खां पोइ न्यू सब्सटेंस आर फॉर्म्ड विथ डिफरेंट प्रॉपर्टीज़ थ्रू केमिकल चेंजिस. न्यू सब्सटेंस जेको प्रोडक्ट मिलंदी, ऑफकोर्स रिएक्टेंट्स पाण में रिएक्ट कंदा, चेंजिंग थींदी तॾहिं असांखे केमिकल चेंज थींदी, तॾहिं असांखे न्यू प्रोडक्ट मिलंदी. उन खां पोइ आहे बर्निंग ऑफ फ्यूल इज़ एन एग्जाम्पल ऑफ केमिकल चेंज. ओके, compounds made up of hydrogen and carbon are called hydrocarbons. This is the question of organic chemistry. उन्हनि में छा थींदो आहे? उहे कंपाउंड जेके कार्बन एंड हाइड्रोजन कंटेन करनि उन्हनि खे असां हाइड्रोकार्बन्स चवंदा आहियूं. उन्हनि जो हिकिड़ो जेको मेन जेको असांजो छा चवंदा आहिनि एग्जाम्पल आहे उहो मीथेन आहे, CH4. दिस इज़ द कंपाउंड ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री एंड हाइड्रोकार्बन कंपाउंड.
कंपाउंड। उन खां पोइ आहे ऑर्गेनिक कंपाउंड आर द कंपाउंड ऑफ कार्बन। सही आहे, ऑर्गेनिक कंपाउंड्स छा जा कंपाउंड्स हूंदा आहिनि, कार्बन जा कंपाउंड्स हूंदा आहिनि। सिंपलेस्ट हाइड्रोकार्बन इज़ मीथेन CH4, दिस इज़ द मॉलिक्यूलर फार्मूला ऑफ मीथेन, सिंपलेस्ट हाइड्रोकार्बन आहे। उन खां पोइ आहे फ्यूल, पेट्रोल, फर्नेस ऑयल एंड सुई गैस आर एग्जाम्पल ऑफ आल्सो हाइड्रोकार्बन्स। अच्छा, मीथेन गैस जेका आहे, असां सुई गैस जेका यूज़ कंदा आहियूं इन्हनि खे छा चवंदा आहियूं, मीथेन गैस चवंदा आहियूं। ऐं कुझु परसेंटेजनि में ॿी बि कोई गैसिस मौजूदु हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ आहे बर्निंग ऑफ एनी हाइड्रोकार्बन इज़ केमिकल चेंज। बर्निंग जेका थिए थी हाइड्रोकार्बन जी उहा बि छा आहे, असांजी केमिकल चेंज आहे। ड्यूरिंग केमिकल चेंज एनर्जी इज़ प्रोड्यूस्ड इन द फॉर्म ऑफ हीट एंड लाइट। जेका ड्यूरिंग केमिकल चेंज जेका एनर्जी प्रोड्यूस थिए थी उहा छा जे थ्रू, छा उनखे छा चवंदासीं, छा जे फॉर्म में थींदी, हीट एंड लाइट जे फॉर्म में। उन खां पोइ केमिकल प्रोसेस विच चेंजिस वेजिटेबल ऑयल इनटू फैट इज़ कॉल्ड हाइड्रोजिनेशन। हाणे इहो प्रोसेस आहे जंहिंमें छा थो थिए, वेजिटेबल ऑयल जेको चेंज थो थी वञे फैट में, दिस इज़ कॉल्ड हाइड्रोजिनेशन। एंड हाइड्रोजिनेशन छा आहे, एडिशन ऑफ हाइड्रोजन इज़ कॉल्ड हाइड्रोजिनेशन। उन खां पोइ आहे पॉलीमर्स आर मेड अप ऑफ स्मॉल आइडेंटिकल मॉलिक्यूल्स is called monomers. Polymers छा आहिनि, poly means many, mers means molecules, they are formed by simple monomers and this process is called polymerization. लास्ट क्वेश्चन आहे असांजो जेको हिन क्लास 7 जे चैप्टर 7 जे 4th क्लास जो, ठीकु आहे। प्लास्टिक्स आर द एग्ज़ाम्पल ऑफ पॉलीमर्स, ठीकु आहे। उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो क्लास पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो क्लास पसंदि आयो आहे त तव्हां शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल खे लाइक एंड सब्सक्राइब ज़रूरु कंदा, त जीअं वक़्तनि ब वक़्तनि तव्हां ते असांजा क्लास जेके आहिनि पहुचंदा रहनि। शुक्रिया, महिरबानी। अल्लाह।